नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे पन्नो आकल में ख़बर ॾींदा हलूं त पन्नो आकल भरिसां पुलिस ऐं हथियारबंदनि में मुबीना मुक़ाबिलो। हिकु ॾोहारी मारिजी वियो, संदसि टे साथी फरार। मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप कशमोर वासी तौरु थी आहे। लाश ज़रूरी कार्रवाईनि बैदि संदसि अमड़ हवाले दादालो थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। दादालो थाणे जी हद मोटरवे भरिसां ॾोह जे इरादे सां बीठल हथियारबंदनि पुलिस खे ॾिसी फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें जवाबी फायरिंग जे नतीजे में हिकु ॾोहारी गोली लॻण सबबि मौके ते मारिजी वियो, जॾहिं त संदसि साथी फरार थियण में कामयाब थी आहिनि। मारिजी वियल हथियारबंद जी सुञाण कशमोर कंदकोट वासी एजाज अहमद उर्फ करमदीन सब्ज़ोई तौरु थी आहे, जंहिंजो लाश तालका अस्पताल पन्नो आकिल आंदो वियो। मारिजी वियल ॾोहारी जी उमिरि 19 साल ॿुधाई पई वञे। मारिजी वियल ॾोहारी जो लाश 15 कलाकनि ताईं तालका अस्पताल में पियल रहियो, जंहिं बाद ज़रूरी कार्रवाईनि बाद लाश अमड़ हवाले कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।